दादू खां रिपोर्ट करे रहियो आहे सखी सरदार चारण। ज़िले दादू में लावारिस हालत में हथी ईंदड़ ॿारनि लाइ को मुनासिब तहफ़ुज़ घर न हुजण जी खोट खे महफ़ूज़ कंदे ॿारनि जे हक़नि लाइ कम कंदड़ तंज़ीम CRC जी तजवीज़ुनि बाद डिप्टी कमिश्नर दादू सईद मुर्तज़ा अली शाह ऐं SSP दादू कैप्टन रिटायर्ड अमीर सऊद मक्सी पारां गॾियल तौर कोशिशूं वठंदे दादू जे मॉडल पुलिस स्टेशन सां गॾु हिकु ख़ुसूसी शेल्टर रूम जो क़याम अमल में आंदो वियो आहे। डिप्टी कमिश्नर दादू सईद मुर्तज़ा अली शाह ऐं SSP दादू कैप्टन रिटायर्ड अमीर सऊद मक्सी पारां गॾियल ताउन सां शहर में लावारिस ऐं गुमशुदा हालत में मिलंदड़ ॿारनि जे लाइ क़ाइम कयल चिल्ड्रन शेल्टर रूम जो इफ़्तिताह कयो वियो। DC दादू ऐं SSP दादू पारां शेल्टर रूम जो इफ़्तिताह करण बैदि शेल्टर रूम में मौजूद सहूलियतुनि जो जाइज़ो वरितो। हिन शेल्टर रूम में लावारिस हालत में हथ ईंदड़ ॿारनि खे बहितरीन ऐं घरनुमा माहौल फराहम करण जा जोगा बंदोबस्त कया विया आहिनि। ॿारनि जे आराम ऐं सुकून लाइ आरामदा बेड, एयर कंडीशनर, बाराणकी ज़हन मुताबिक़ रूम फर्नीचर, उन खां अलावा ॿारनि जी तफ़रीह लाइ टेलीविज़न, रांदीका वग़ैरह पिणु मुहैया कया विया आहिनि, जॾहिं त ॿारनि जी हिफ़ाज़त ऐं पहिरेदारी लाइ 24 कलाक मौजूद लेडीज़ पुलिस जो अमलो पिणु मुक़ररु कयो वियो आहे। शेल्टर रूम खे ज़िले इंतिज़ामिया जी निगरानी हेठि चाइल्ड प्रोटेक्शन कमेटी दादू पुलिस ऐं ॿारनि जे हक़नि लाइ कम कंदड़ समाजी तंज़ीम चाइल्ड राइट्स कमेटी जे गॾियल ताउन सां हलायो वेंदो। उन मौक़े ते DSP सिटी सुल्तान चांडियो, चाइल्ड प्रोटेक्शन ऑफिसर दादू अब्दुल वहीद समेत ॿारनि जे हक़नि लाइ कम कंदड़ CRC अॻवान नियाज़ चांडियो ऐं ॿिया लाॻापियल अमलदार मौजूद हुआ।